पई खणे पसा न साहब, असल में ज़मीर ऐं इंसानियत जी ॻाल्हि। हिकिड़ा इंसान पंहिंजे ज़मीर खे दौलत जी जुतीअ जे ठाहे, हिके पंहिंजे ज़मीर खे अमर बणाए सघे। इहो जादूगिरी वारो सबक तव्हां खां मां घणो पढ़ियो, पूरी ज़िंदगी गुज़री वई। 5 सालनि खां पोइ अव्हां खां इहो सुवाल कंदुसि त अव्हां पंहिंजे हल्के वारनि लाइ छा छा कयो। इहो अरसो ॾिघो आहे। मां तव्हांखे 2 सालनि में करे ॾेखारियो त सियासत जो असुल मक़सदु छा आहे, जंहिंखे तव्हां बेईमानी जी मंडी में विकिरो कंदा आहियो। हुन मंडीअ में हिकु नए वापारीअ जो इज़ाफ़ो थियो आहे। उहो मां अॻिते हली तव्हां खां सुवाल कंदुसि। इहो सवाल तव्हां खां काछी वारा अबोच कंदा, मूंखां न कंदा। केड़ा थी पह पचाई सुखी, हाणे त पंहिंजे साजन सां मिलण वारी आहीं, वेल अचण वारी अथई। पोइ हमेशा लाइ मल्हार जे गोॾनि ते मथो रखी बैंसुरीअ जा सुर ॿुधजनि, पर हू त हिन महिल काज किनारे तुंहिंजे ओसेड़े में वेठो हूंदो। वन सुखी, सिंध जे उत्तर वारी चग में गाज जो गाढ़ो गुल हणो, वाइदो पूरो कर। पूरी लाइफ में अॼु जेतिरो मूं तव्हांखे ख़ुशि ॾिठो, अॻु कॾहिं बि न आहे ॾिठो। अॼु मुंहिंजी ज़िंदगी जा ख़्वाब पूरा थिया आहिनि, जेके मूं जाग ऐं निंड में ॾिठा। उहे सभु काछे जा ख़्वाब हुया या मां बि उन्हनि में गॾु हुयसि? तूं त मुंहिंजी ज़िंदगी जी हक़ीक़त आहीं, ख़्वाब न, पर दिलि में अरमान हुयो। जेके लुटक ॾिसी आयो आहियां उनखे उघण वेंदुसि। सच पुछी सलमा, जीअं कंहिंखे मंज़िल मिली वेंदी आहे, मां बि ईअं ई महसूस पियो कयो। ॼण मूंखे सभु कुझु मिली वियो आहे। मुंहिंजे लाइ त तव्हां ई सभु कुझु आहियो। चहिरे ते मुर्खो ॾिसी दिलि जा सभु अहसास जागी उथिया आहिनि त इंसानियत खां वधीक ॿी का बि इबादतगार न आहे। सुभाणे मां काछे पियो वञा, उन्हनि जे ॾुखनि में शामिल थिया, कुझु ख़ुशियुनि जा टहक बि खई वेंदुसि। इहा मुंहिंजी ख़ुशी हूंदी, मुंहिंजूं सभु हमदर्दियूं तव्हां सां गॾु आहिनि।
सालन जी सिकायल अखियुनि खे आस हुई, उहा पूरी थी। हाणे त मयारियूं न ॾींदी न। ही तुंहिंजे वारनि में तुंहिंजी गाज नतीजो ॻाढ़ो गुल ऐं ही तुंहिंजो मल्हार। बसंत बस मल्हार, मुंहिंजा सभु ख्वाब पूरा थिया। सजण मिलियो, उहो बि गाज जे गुलनि सां। बाक़ी रहियो चांदीअ जो छल्लो। उहो त चंड जी आख़िरी लकीर सां तुंहिंजी चीच में पाराईंदुसि। सजण सां कयल वाइदा कीअं विसरंदा। एजो घड़ियूं आहियूं ऐं नओं चंड लाउनि सां निकिरंदो। सुभाणे वनवा में विहारनि पिया। सोचम तेसी ताईं इहे पहर कीअं गुज़रंदा, तोखे ॾिसी त छॾां। मन इहे रातियूं ख़्वाबनि में अची। इहे त गुंगा ॾींहं आहिनि जेकी मिलण ताईं नियोड़ींदा आहिनि। पर मां त तोखे बंसुरी जे सुरनि में यादि कंदुसि। तूं कीअं यादि कंदीअ? तूं सुखीअ खां विसरंदो किथे आहीं। बाहि ॿारींदी आहियां, धुओं लॻंदो आहे, तूं यादि ईंदो आहीं। बुहारी ॾियां यादि, मानी खावां गिरां गिरां में तूं यादि। जागां त यादि, सुम्हां बि यादि। हाणे त मुंहिंजी ज़ाल पई थी, चारई पहर मूंसां गॾु हूंदी। उन में त 19 ॾींहं पिया आहिनि। तू ही तो चयो हुयो त घोट जो हर घोट ऐं कुंवार मुंहिंजी भेण इन्ही जे रहे जो ही गानो ॿुधंदो।
कंगर बि साॻिया असां बि साॻिया पर ॿेड़ी पजा वठाण न छॾियासीं घर ई देस उहे छॾींदा आहिनि जिन में हिमत न हूंदी दादा बेशक तू सच तो चई हयाती बाज़ीगर बणिजी इन पहाड़नि में असांखे विहोरियो असांजा बचा खसे दिल घुरिया पिरी छिनी वई ऐं तदनी खे जिन वतन सां वारा पर वरी सजण वेरो करे असांजे मथां बादल बरसाया इहो कुर्ब आहे करीम जो तॾहिं त सोने लतीफ़ चयो आहे जनी डांग न विझ तनी तो आस अवल ॾींहुं उन्हनि खे पोइ उभारी सिज रहीम बराबर जिंदगी सां छेड़ो कयो आहे सभु भाङे भाईवार रहिया आहिनि न त अॼु कंगर दादा तुंहिंजो ई सिरम ते हथ हुयो जो कचारी में वरी वलर गॾु थिया हा पुट सलाम आहे मुल्हा रहीम सां ऐं उन सां गॾु संघा अदीसा गूंज ऐं सुखीअ खे जिन असां सां कुल्हो कुल्हे में औरत जी लज रखी न त का छो औरत जे लोईअ में हलियो हक़ जी ॻाल्हि आहे दादा बराबर न्याणियुनि पाण मल्हायो हा पुट सच थो चई न्याणियुनि बि असां मर्दनि सां गॾु ॾाढा दुख झेलिया मां निहायती तव्हां सभिनी जो एहसानमंद आहियां ये मुंहिंजी कामयाबी न पर अवां सभिनी जी महिरबानी आहे जो गॾिजी हिकु हटी ख़तम कराई इहा अवां जी जीत आहे अवां जो कुर्ब आहे वालेकुम अस्सलाम ए जान खान ज़हीर खान अमां खे मुबारक ख़ैर मुबारक ज़हीर खान सच पुछो त अव्हां जे सोबत जेका ख़ुशी असांखे थी आहे असां ज़िंदगी में कॾहिं बि न थी आहे अवां सभिनी दोस्तनि जो ऐं मुंहिंजे काछे वारनि जूं महिरबानियूं जो तव्हां मूंखे हिन लाइक़ु सम्झो तव्हां लिखियल पढ़ियल नौजवान लीडर आहियो ऐं हाणे अवां बि इहो ई थो चाहे त का तब्दीली अचे सच पुछो अवां जी जेका ॻाल्हि हले पई सा मां बयानु नथो करे सघां इहा अवां सभिनी जी मूं मथां इनायत आहे इंशाअल्लाह मां बि तव्हांजी उमेदुनि ते पूरो लहंदुसि ज़हीर खान असांखे अव्हां ते पूरो यकीन आहे त हिन ग़रीबनि जो आवाज़ु ऐवान में हक़नि जे लाइ ज़रूरु उथारींदो इंशाअल्लाह जानो मां जेके बि तव्हां सभिनी सां वाइदा कया उन्हनि खे ज़रूरु पूरो कंदुसि अव्हां जी कामयाबी असांजे लाइ वॾी सोभ आहे असीं बेख़बर हुयासीं पर हाणे ख़बर पई आहे त असली हक़दार केरु आहे मां तव्हां हाणे अस्सलाम वालेकुम मां आमिर खान जो पुटु ज़हीर खान आहियां पंहिंजे तरफ़ खां आदम खान जे ॻोठ जे लाइ ही कुझु सामान आंदो आहे जे क़बूल पवे त निहायत महिरबानी थी शहर जा इंसान हाणे काछे वारनि जे मथां क़यामत जूं रातूं गुज़री वई सुबुह जे सिज शाखूं कढणु शुरू कयूं आहिनि हाणे काछे वारनि जे मथां
सोझरो आहे। बुज़ुर्ग तव्हां नाराज़ न थियो। मूंखे बिल्कुलु एहसास आहे जेको असीं दर्द ॾिसी विया हुआसीं। तव्हां कुझु बि न ॾिठो आहे। हिते पत्थर जा चरिया इंसान रहंदा आहिनि जेकी पत्थरनि ऐं ऋणनि सां ॻाल्हियूं कंदा आहिनि। छा ॾिठो तव्हां? मां मञा थो त तव्हां ॾाढा ॾुख ॾिठा आहिनि, ॾाढा सूर ॾिठा आहिनि, पर असीं उन वक़्तु कुझु बि न पिया करे सघूं, पर हाणे सभु कुझु करे सघूं था। बराबरि हूंदो, पर उहे लुड़क न हूंदा जेके असीं पीअंदा आहियूं। तव्हां वटि सिर्फ़ु उहे दुकान आहिनि जिन ते सिर्फ़ु माण्हू खपंदा आहिनि ऐं उहे दुकान जिते ज़मीर खपंदा आहिनि। सदो सम्झी इंसानियत जो विकिरो कंदा आहियो। हिते उहे माण्हू रहंदा आहिनि जेकी ख़ुश्क वारीअ ते ॻोढ़ा काढ़े पोइ बि टहक ॾींदा आहिनि। नाहे ईअं त पोइ इहो ॿुधाए त इंसान इंसान सां कॾहिं इंसाफ़ कयो आहे? हर वक़्तु ग़रीबनि जी निड़ीअ जो रक्त पीतो आहे। ये नाहे। मूंखे यादि आहे उहो ॾींहुं जॾहिं असां हितां जो हाल ॾिसी वापसि मोटियासीं, पर पोइ बि बाबा जी वसियत जे बावजूद मूं उन्हनि माण्हुनि सां जंग चोटी जिन सियासत खे रत जो गुसल ॾेई पंहिंजे पीउ ॾाॾे जी जागीर सम्झी सॼी ज़िंदगी क़ौम ऐं अवाम सां धोखो कयो आहे, पर हाणे ईअं न थी। छा हाल बचो आहे मुंहिंजे मुल्क जो? अच्छा पिया खपनि बेरोज़गारी, रिश्वत, बदम, इहो ई मिलियो आहे। ऐं मथे ऐवाननि में बि मां इहो ई आवाज़ उथारियो। मूंखे उमेद आहे तव्हां सां इंसाफ़ थींदो, तव्हां सां न हर कंहिं सां इंसाफ़ थींदो। ही तव्हांजो हक़ आहे। मुंहिंजो तव्हांजे मथां न को थोरो आहे न ही कोई एहसान आहे। असां एमएन MP मिनिस्टर असां तव्हांजा नौकर आहियूं। असुल हुकुमरान त तव्हां आहियो। वठो ही सा बरार पुट सही मूं सुनल के वठी ही गाड़ी में सामान खणाए ॻोठ वारनि खे ॾे। वॾी महिरबानी। संघार ॻाल्हि ॿुधी अथई? वरी कहिड़ी सारा? शहर खां हिकु शहरी आयो आहे जे सामान जी भरियल गाॾी ॻोठ खे ॾिनी आहे। हल त हली ॾिसूं। पर असांखे छो ॾिनो? इहा त मूंखे बि ख़बर न आहे। असांजे घर बोरियूं, कपड़ा, मंडमन वारो सामान अलाए छा छा मोकिलियो अथसि। ख़बर न आहे छा छा आहे। अलाह राज़ी थिए न पत्थरनि मां संगो पाए सोन करे। भेणे तूं ॿाहिरि त हली ॾिस छा मंड मथो पियो आहे। छो भेण कुंज छो सॾाई? नेकू ही मिठो लोलो अथई, मां नथी खायां। वञी कांग खे ॾेई अच। छो कुंज भेण? वो कांग सां वाइदो कयो हो हाणे शहर मां मोटी ईंदो मिठो लोलो खाराईंदीमांसि। मींहुं वसण जो बि वाइदो कयो मां। दी कांग बि ॻाल्हाईंदो आहे छा? मेकू ॻाल्हाईंदो बि आहे त सम्झंदो बि आहे। पोइ मां बि कांगल सां ॻाल्हाईंदुसि। हा ठीकु आहे, वञी ॾींसि।
के लोलो रखे तो मैं अधी कूंजड़ी न हो खाई चढ़ जाए। प्रीतम तो सा प्यार आए हेड़ो, प्रीतम तो सा प्यार आए हेड़ो, जीवन में जिया साहन जहिड़ो, जीवन में जिया साहन जहिड़ो, प्रीतम तो सा प्यार आए हेड़ो, प्रीतम तो सा प्यार आए हेड़ो। मुरकू तुहे जू सोन सरेखा, मोहिन मन खे इंडलठ रेखा, किड़ियूं तुहे जू मद जा प्याला, जेको निहारे झूमे अलाला, जेको निहारे झूमे अलाला, मुहबू मिलियो आ मूंखे हेड़ो, मुहबू मिलियो आ मूंखे हेड़ो, सुबह जी रोशन किरणन जहिड़ो, प्रीतम तो सा प्यार आए हेड़ो, प्रीतम तो सा प्यार आए हेड़ो। गूंज अॼु उहा राति अची वई जंहिंजो असांखे सदियनि खां इंतज़ारु। काछो भी वसी वियो ऐं असांजे दिलि जा ख्वाब भी पूरा थी। सुखी अॼु उन तुंहिंजी लकीर ऐं ही चांदी जो छलो मां तुंहिंजे चीच में पाराए पंहिंजो वाइदो पाणिया पियो। हा मल्हार, तुंहिंजा मुंहुं मथां भाल पर ओजागा भेण नथा ॾियनि। चओ सुखी। सांधे वनवा खां वठी निंड न कई आहे, पिंपड़नि बार कयो आहे। इन्हनि खे चओ त अॼोकी राति छॾनि। तूं मुंहिंजी अखियुनि में अखियूं विझी ॾिस, छा ॾिठे? बस मल्हार, ओजागा हलिया विया। हाणे पिरियां पुटीअ ताईं तोसां वेठी रहंदसि। न त मुंहिंजे सीने ते अहिलजी पओ, ॻाल्हाए बि वेठी ऐं घिल बि हणी वठ। तूं मुंहिंजे साम्हूं अच, मूंखे निंड न घुरिजे। हिन राति लाइ त साल सिकी आहियां, अञा निंड कयां। हा सुखी, ख़ुश्क धरती ते जीअं मच्छी फतकंदी आहे ईअं फतकिया आहियूं। अॼोकी राति जी ॻाल्हियूं न कर, इन्हनि खे ॿपहर विसारे छॾ। मूं बस कई, तोखे नथो रुवारियां। ज़िंदगी में पहिरियों भेरो त हेतिरी ख़ुशी मिली आहे। समझी वई न? हा। बारिश जे कतरन ते आदम ही लुड़ कसुड काए ब्यो गम आहे रहो बाकी हिते कब्रन संदोदा का पई खणे पसा का पई खणे पसा का पई खणे पसा
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।